हजरत इस्माइल छाचो बाबा भले मखे को पर मुझे 5 वसीयत पहली वसीयत त काकी ॾाढी दुखी कजा नथा जो सुभान अल्लाह बच्चो अहिड़ो हुजे न बच्चो आहे बाबा काकी ॾाढी दुखी कजा पंहिंजो नज़रूं मुंहिंजे नज़रूं सन मिलाइजा पंहिंजे कपड़नि खे काबू कजा छो त सीर जो रत तेज निकिरंदो आहे मथा कपड़नि खे न लॻई मथा रब नाराज़ बाबा बाबा मुंहिंजी आख़िरी वसीयत मूंखे कोई मोटी वञे न अम्मा हाजरा खे मुंहिंजा सलाम नथा जो सुभान अल्लाह कुरान तो जो फलम्मा अस्लमा पीउ पाण ते राज़ी पुट कुसण ते राज़ी हाणे गाबा कोहंदऊ पादा कोहंदऊ या गाबे के सीर न है तुझे खीसे के सीर रब तुझे ॾिसां त पैसा प्यारा थी जा अल्लाह प्यारो थी नथा जो सुभान अल्लाह मज़ो न आहे राजा हाय हाय अल्लाह जान इमाम हसन हुसैन हजरत अकबर 25 हज प्यादल नथा जो सुभान अल्लाह मौला अली जा मुरीद भई उठ बोल हट कयो भई उठ जो हज हेठा वो कजरो नारे शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत शाने हैदर कर्रार सोच करबला मां बस सबक वडा मिलिया बा सैयदन सजदो न चढ़ियो अली अस्कर करदाव अली अकबर करदाव गोच वासम करदाव अब्बास जबालू कटा वास्ते साथी कटा जे तो सुनरा मां के बच्चा प्यारा नाइन हुसैन के रजबते नमाज प्या मौला अली जा मुरीद भइयो तबला क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन एतिरी आई असां तो छाते चितो थियो जो अली जो सामान असां वठा अली कारी हो कुरान समझ अली हाजी हो काबो समझ अली नमाजी हो मस्जिद समझ अली दीनदार हो दीन समझ अली जो बचरो मुझे मौला हुसैन सदे में शहीद थियो मुझे कायद शहीद अल्लाह में डॉक्टर खालिद शहीद थियो खुदा जो कसम सिर्फ सजे पर असां वटि कानून उबथो आहे जो सजी जिंदगी मस्जिद में ना चाहिए मोमिन तव्हां धोअण वारा वॾा होशियार आहियो तव्हांजे नज़र में फॉल्ट आहे तॾहिं त चओ था सर चश्मा लॻाओ मर्द अहिड़ो चश्मो पाराईंदई तव्हां वॾो माण्हू पंधु वञे न पोइ छा चवंदा आहियो साहब वाक पिया कराईंदा आहे मां जहिड़ो पंधु वञे चवंदा निभागे वरी किरायो कोन्हे वॾो माण्हू चांहि पापा खाई चवंदा साहब टेस्ट पिया कराईंदा मां जहिड़ो खाए चवंदा निभागो बुख थो मरे वॾो माण्हू कावड़ करे साहब सां बीपी हाय थी विया मां जहिड़ो कावड़ करे चवंदा पापरनि ते छौंक मिठाई तो जे गिदड़ चढ़ियो घोड़े ते गिदड़ चढ़ियो घोड़े ते ॻाल्हायो नथा घोड़े ते गिदड़ चढ़ियो घोड़े ते अंधेर नंगरी चरबट राजा असां सुधरंदासीं असांजो सॼो मुल्क आंगूठे ते पियो हले बेनज़ीर वारा पैसा कढाई सुनाई थो बहुत ॾियो सुभान अल्लाह गिदड़ चढ़ियो घोड़े ते लूमड़ लूडी बाह अरे कंहिंखे ॼाणता अदालती सबूत सुभान अल्लाह एजरी उहा जेको नमाज़ पढ़े असां नमाज़ लाइ त वांदा ई कोन्हे हूंदा मैसेज लाइ वांदा होटल लाइ वांदा
राजो टेटे कला गो डालो ओ मुझे भिंडी ओ मुझे तूरी ओ मुझे गोभी सजी रात है पीछे क्या था पीछे क्या था पीछे कुछ गोंडा अपने हैं भाई पीछे जा सकता खल गदाइया मुझे लगे तो हाने ता थक जी थे ना 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 भला जे के थका हो राजा जो सुभान अल्लाह क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सर कटाया हुसैन जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वार दी कुछ भी ना अपने पाप बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन